بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه الصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد جين هي असांजो برنامج आहे जंहिं ते हलूं था अलाह जे क़ुर जे मौजिज़ा ऐं उन्हनि जा अहकाम ऐं उन्हनि जा बयान करणु जेतिरो हसब इस्तिताअ आहे त हीअ आहे तअम्मुलात क़ुरआनिया 35 तअम्मुलात क़ुरआनिया 35 ख़बर अथव त जीअं असां पहिरियों बि ॿुधायो त अलाह से असांखे हुकुम कयो आहे त क़ुर खे पढ़ो ऐं उन क़ुर खे सम्झो ऐं उन्हनि जो तअम्मुल कयो तदब्बुर कयो या अलाह ताईं चए थो त अफला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा क़ुर खे छो नथा सोचे सम्झे ऐं पढ़नि छा हुननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। ॿी जॻह ते चए थो अफला यतदब्बरून अलक़ौल हिन चवण खे अलाह जे क़ौल खे कोन था सम्झनि अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अलअवलीन जा हिननि वटि अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हिननि जे अबनि ॾाॾनि खे बि कोन हुयूं छा इहे अॻियां बि पढ़ी आहे अॻियां बि ॿुधी आहे उहे बि सम्झी आहे त तव्हां बि सम्झो क़ुर खे तअम्मुल कयो तदब्बुर कयो। ऐं अॼु जेको असीं इंशा अलाह 35 हिसो जेको आहे असीं सूरत तलाक़ में पढ़ूं था आयत उन जो जेतिरो इस्तिताअत मुख़्तसर करे ॿुधायूं था। जीअं तलाक़ जे बारे में अलाह ताला क़ुर में चयो आहे त तमामु मौज़ू वॾो आहे तलाक़ जो ऐं माण्हू सम्झनि था तलाक़ कहिड़ी शइ अहसान आहे सवली आहे पर सवली न आहे ॾाढी ॾुखी आहे। इहा हिकिड़ी असीं मुख़्तसर करे थोरो बयानु कयूं था त अलाह साईं सूरत तलाक़ में चए थो या अय्युहन नबी इज़ा तल्लक़्तुमुन निसाअ फतल्लिक़ूहुन्न लिइद्दतिहिन्न वअह्सुल इद्दह वत्तक़ुल्लाह रब्बकुम ला तुखरिजूहुन्न वला यखरुजन इल्ला अन यअतीन बिफाहिशतिन मुबय्यिनह वतिल्क हुदूदुल्लाह वमन यतअद्द हुदूदल्लाह फ़क़द ज़लम नफ़्सह ला तदरी लअल्लल्लाह युहदिथु बअद ज़ालिका अमरा। अॼु ही तलाक़ जे बारे में असीं कोन था एतिरो वधीक तफ़सील कयूं इंशा अलाह ॿिए दफ़े जो तमामु मौज़ू वॾो आहे तलाक़ जो पर असीं इद्दत हुन जेकी इद्दत थींदी आहे माई खे तलाक़ खां पोइ उन जे बारे में असीं थोरो तदब्बुर कयूं था ऐं सोचियो सम्झो था त ॾिसो त अलाह ताला इद्दत जेकी औरत जे लाइ कई आहे इन में छा आहे कहिड़ी इन्हनि में असरार आहे कहिड़ा इन्हनि में मौजिज़ा आहिनि जो अलाह साईं चए थो त वहसुल इद्दह ऐं उहा ॾींहं बि ॻणियूं माई जेके तलाक़ मिले थी या उहो हुनजो मुड़ुसु मरी थो वञे त इन जी असीं तफ़सील कयूं था ऐं तलाक़ जे बारे में इंशा अलाह वधीक पोइ जे अलाह साईं ज़िंदगी वॾी ॾिनी त पोइ हुन ते ॻाल्हाईंदासीं छो जो उन्हनि जूं बि आयतूं तक़रीबन क़ुर में मूं जेके ॾिठो आहिनि त 14 दफ़ा लफ़्ज़ तलाक़ जो क़ुर में आयो आहे ऐं इन जे पोयां वॾा असरार आहिनि वॾा हिकिड़ा मौजिज़ा आहिनि ऐं उन टाइम खां नबी जे टाइम खां वठी 1400 साल खां अॻे वठी इहे मौजिज़ा माण्हू जेके आहिनि के उन्हनि जा हिकिड़ो हिकिड़ा ताला खोलींदा था अचनि ऐं जेके हींअर ताईं इंसाननि सम्झो आहे जेके असांजे मुस्लमाननि आलिमनि सम्झो आहे साइंसदाननि सम्झो आहे ग़ैर मुस्लमाननि बि जेको सम्झो आहे उन्हनि जी बि इंशा अलाह असीं कोशिशि कंदासीं जेतिरी सम्झ अलाह साईं असांखे ॾिनी आहे त पंहिंजे दोस्तनि खे बि चऊं था त इहो इंसानु जेके बि दोस्त आहिनि उहे बि कुझु इहे शयूं सम्झनि छो जो हीउ हिकिड़ो असांजी ज़िंदगी आहे ऐं क़ुर में असीं इहा ज़िंदगी पंहिंजी न गुज़ारींदासीं त पोइ छा में गुज़ारियूं। सो इहो इंसानु कोशिशि करे पहिरियां त इंसान खे जेके असां अलाह ताला चए थो जंहिंजी औरत जो यानी तलाक़ थी थिए जंहिं औरत खे तलाक़ थी थिए या कंहिंजो मुड़ुसु मरी थो वञे उहा वरी जंहिं तलाक़ वारी आहे उहा केॾी महिल शादी करे सघंदी ऐं जंहिंजो मुड़ुसु मरी थो वञे उहा केॾी महिल शादी करे सघंदी। इहे मुख़्तलिफ़ इन्हनि जा टेम आहिनि मुख़्तलिफ़ इन्हनि जा अहवाल आहिनि पोइ काफ़ी उलमा असांजे पाकिस्तान में उन्हनि जो बयानु कंदो पर असीं मुख़्तसर असीं तालिब इल्मु हो असीं आलिम कोन हो पर मुख़्तसर असीं बि कंदासीं त असांजा दोस्त जेके बि आहिनि त उहे कुझु सम्झनि। पहिरियां त जेके इंसान जेके औरत खे तलाक़ थी मिले मुड़ुस खां त अलाह ताला क़ुर में उन्हनि जे बारे में चए थो त इन जे बारे में आयत क़ुर पढ़ूं था उन्हनि जे बारे में अलाह साईं चए थो सूरत अल-बक़रा में त वलमुतल्लक़ातु यतरब्बस्न बिअंफुसिहिन्न थलाथत क़ुरू वला यहिल्लु लहुन्न अन यक्तुमन मा ख़लक़ल्लाहु फ़ी अरहामिहिन्न इन कुन्न युमिन्न बिल्लाहि वल यawmil आख़िर वबुऊलतुहुन्न अहक़्क़ु बिरद्दिहिन्न फ़ी ज़ालिका इन अरादू इस्लाहा वलहुन्न मिस्लु الذي عليهن بالمعروف वलिर्रिजालि अलैहिन्न दरजा। हिते आयत आहे सूरत अल-बक़रा में 228 में अलाह ताला चए थो जेके तलाक़ जंहिंखे मिले थी औरत खे त उहा 3 महीने वारो जेको अचे थो औरत खे महीने वारो हिते 3 महीना न चयो अथसि के माण्हू चवंदा 3 महीना अलाह साईं चए सलासत क़ुरू
3 महीने वारा अचनि औरत खे। छो जे 3 महीना के औरत खे महीने वारो महीने खां अॻु में थो अचे, 20 ॾींहंनि खां पोइ अचे थो, 22 23 ॾींहंनि खां पोइ अचे थो। थी सघे त तंहिंजे करे अलाह साईं चयो त जंहिंखे तलाक मिले थी औरत खे, उहे 3 हाइदा यानी 3 दफ़ा महीने वारो औरत खे अचे त उन खां पोइ उनजो रहम जेको पहिरें मर्द खां पाक थी वेंदो आहे। हाणे हीअ तयारु आहे त ॿी मुड़ुस हुनखे ॾेई सघूं था। ऐं उलमा कंहिं त तहदीद कयो त 3 महीना पूरा हुजनि बहितर आहे, छो जो आम शइ इहा औरतुनि में इहा महीने महीने ईंदो आहे महीने वारो, पर कंहिंखे देरि सां बि अचे थो, कंहिंखे अॻु में बि अचे थो। तंहिंजे करे ॾिसो त क़ुर जी केॾी दिक़त आहे। अलाह ख़ालिक आहे, मालिक आहे इंसान जो, उनखे ख़बर आहे त इंसान खे, औरत खे बि मर्द खे बि अलाह पैदा कयो आहे, त अलाह खे ख़बर आहे त कंहिं औरतुनि खे जल्दी थो अचे थो महीने वारो, कंहिंखे देरि सां थो अचे। तंहिंजे करे अलाह साईं चयो सलासत क़ुरू, ॻाल्हि ख़तमु, लफ़्ज़ हिकिड़ो त 3 महीने वारा अचनि। पोइ कंहिंखे सवल थो अचे, कंहिंखे औरतुनि खे जेके असां सां आहिनि ग्रुप में उहे सम्झी वेंदियूं, कंहिंखे मायुनि खे महीने वारो जल्दी थो अचे, ऐं कंहिंखे औरतुनि खे महीने खां मथे पोइ थो अचे, यानी हू थी सघे 3 महीननि खां बि कमु चढ़ी वञे। तो जंहिंखे महीने वारो महीने खां पोइ थो अचे, 3 ॾींहंनि खां पोइ, 30 ॾींहंनि खां पोइ, ऐं कंहिंखे त 20 ॾींहंनि खां पोइ अचे थो, यानी इहे वञी थींदा 2 महीना ऐं 10 ॾींहं, 2 ॾींहं या 2 महीना ऐं 20 ॾींहं। इन खां पोइ औरत जो रहम जेको आहे, जेको ॿार जो माउ आहे, उहा पाक थी वेंदी पहिरें मुड़ुस जे पाणी खां। पाक इहा न आहे त यानी पलीत न, पर उन जी जेके बि निशानियूं, उन जो आसार ख़तमु थी विया, छो जो अलाह ताला हिकिड़ो नस्ल, हिकिड़े इंसानियत जो नस्ल जेको उनजी हिफ़ाज़त थो करे। पहिरें मर्द जो को बि असरु हिन औरत में अंदरि न हुजे, जो ॿियो माण्हू जेको नओं अचे शादी करे उन औरत सां, त उहा निशानियूं हुन ॿार में जेके सिफ़तूं हुन पीउ जूं हूंदियूं, त उहे उन पीउ जूं सिफ़तूं खणे, पहिरें जे मां असरु ठुप न हुजे, पहिरें मां असरु ठुप न हुजे। इहा थी थिए जेके तलाक औरत वठे थी। अलाह साईं ॾिसो त इन में केतिरो दिक़त कई, 3 महीने वारा अचनि त पोइ उहा औरत इन शइ खां पोइ, उन खां पोइ उनखे इजाज़त आहे त हाणे ॿिए नओं मुड़ुस करे शादी करे सघे थी। वरी ॿियो जेको नमूनो जेको आहे, जंहिंजी औरत जो मुड़ुस मरी थो वञे, उहो क़ुर में असांखे अलाह ताला ॿुधायो। वरी सूरत अल बक़रा में अलाह ताला ॿी आयतुनि में ॿी अॻिते चए थो त जेके औरत जो मुड़ुस मरी थो वञे, उहो केतिरो तरसी पोइ ॿियो मुड़ुस करे सघे थी। उन में अलाह ताला चए थो वल्लज़ीन यतवफ़ौन मिनकुम, जेको मर्द मरी था वञनि, मिनकुम यज़रून अज़वाजन, पोयां मायूं छॾे था वञनि, छो जो असुल जी चयोसीं त शरीयत में असुल हर मर्द खे 4 शादियूं करणियूं आहिनि। इहे तॾहिं अलाह साईं चयो यज़रून अज़वाजन, हिकिड़ी औरत जो न आहे, अलाह साईं चयो मायूं, पोइ 2 हुजनि, 3 हुजनि, 4 हुजनि। त अलाह ताला चए थो जेके मर्द मरी था वञनि, उन्हनि जे पोयां जेके औरतूं तरसनि थियूं, त उहे छा आहे त रबसना बिअंफुसिहिन्न, उहे सब्र कनि 4 महीना, 4 अशहुर, 4 महीना व 10, 4 महीना ऐं 10 ॾींहं। فإذا بلغن أجلهن فلا جناح عليهن فيما فعلن في أنفسهن بالمعروफ والله بما تعملون خبيर। अलाह ताला हिते सूरत अल बक़रा में चए थो जंहिंजो जेको मुड़ुस मरी थो वञे, पोयां मायूं छॾे थो वञे, 1 या 2 या 3 या 4, त उहे सब्र कनि शादी ॿी करण खां 4 महीना ऐं 10 ॾींहं। पोइ उन खां पोइ उन्हनि ते को ॾोह न आहे त ॿियूं शादियूं कनि या उन्हनि जी मर्ज़ी शादी कनि या वेहनि, पर मारूफ़ अलाह साईं चए थो त वल्लाहु ख़बीर, अलाह साईं हिते चए थो मूंखे ख़बर आहे, तव्हां ख़बर कान्हे। अनफुसिहिन्न बिलमारूफ, हिते अलाह साईं औरत जंहिंजो मुड़ुस मरी थो वञे त उहे उनखे हुकुम कयो अथसि छा, घणो, 4 महीना ऐं 10 ॾींहं, 4 महीना। अलाह खे ख़बर आहे त ही जेके औरतूं वेही मुड़ुस मरण खां पोइ, छो हुननि जो रहम जल्दी साफ़ नथो थिए, छो जो 4 महीननि में तक़रीबन अंदाज़े में 3 या 4 दफ़ा महीने वारो औरत खे अची वेंदो। ऐं हुते जंहिंखे नौजवान तलाक जंहिंखे मिली वई मुड़ुस खां, त उते छो 3 क़ुरू चयो। हिते उलमा जेके आहिनि उहे चवनि था त लॻे थो त इंसान जेके औरत खे तलाक मिले थी, त उहा यानी ख़ुशी सां त तलाक कान मिली वेंदी, कावड़ हूंदी ज़रूरु, उन्हनि जे भेड़ो हूंदो, पोइ तलाक थी वेंदी। त उन औरत खे जल्दी हुनजो रहम जेको आहे, ॿार जी माउ जेके पाक थी वञे, उन मर्द जे हर निशानी मां, अंदरि जान में हर निशानी उन में पाक थी वञे, ठीकु थी वञे, त ॿी शादी कंदे त ॿियो जेको मर्द ईंदो उनजो औलाद उनजी सिफ़त उनजो नसुल थींदो। ऐं जेके औरतुनि सां मुड़ुस मरी थो वञे, 1 या 2, त अलाह साईं हिते चए थो औरत न चई, यानी घणियूं औरतूं खणी हुजनि, 4 हुजनि, 3 हुजनि। त अलाह साईं हिते छा थो चए त जे इन्हनि जो जेको मुड़ुस मरी थो वञे, त उहे 4 महीना 10 ॾींहं छो वेहनि,
छो साॻी पहिरें जेके हुजे हा उहा ई साॻी हुजे हा, जे 3 महीने वारा न। चवनि त हिते औरत जेके हुन तलाक वरिती उन्हनि जो पंहिंजे पाण में सुलह न हूंदो, कावड़ियल हूंदा, जहिड़ा हूंदा, तंहिंजे करे दिलि सां हुन सभिनी कंहिंखे यानी धार थियण जो फ़ैसिलो करे छॾियो। त उन जो औरत जो 3 महीननि खां पोइ हुनजी सफ़ा रहम पाक थी वेंदो ऐं पहिरें मर्द जी सिर्फ़ु निशानी असर सभु ख़तमु थी थो वञे। ठीकु आहे। बाक़ी जंहिंजो मुड़ुसु मरी थो वञे उहा त ॾुख में हूंदी, ॾुख में वञे, पंहिंजे मुड़ुस सां मोहबत हूंदसि, ज़िंदगी गुज़ारनि 30 साल 40 साल 50 साल, त उहा जेके ॾुख में हूंदी त उन जो मर्द जो जेके निशानियूं उन में जान में हूंदियूं त उहे देरि सां निकिरंदियूं, देरि सां ख़तमु थींदियूं। छो जो हुनखे कावड़ त कान्हे हिन मुड़ुस जान छुटी मरी वियो न। त तंहिंजे करे उलमा जे इहे जेके मुस्लमाननि जी इहा उन्हनि जो चवणु आहे। पर अंग्रेज़नि जो सर्च जो ॿुधाईंदासीं, छो मौज़ूअ तमामु वॾो आहे, मुख़्तसर करे ॿुधाईंदो तकिड़ो। त उन्हनि अंग्रेज़नि बि इन्हनि ते सर्च कयो त हुननि ॾिठो त बिल्कुलु, पर हुननि अंग्रेज़नि जेके ग़ैर मुस्लमान उन्हनि चयो त जंहिंजो औरत जो मुड़ुसु मरी थो वञे त हुननि खे हुननि 4 महीना ऐं 5 ॾींहं चयो, 4 महीना ऐं 5 ॾींहं हुननि चेक कयो त औरत जो रहम जेकी ॿार जी माउ आहे उहा सफ़ा पहिरें मर्द मां ठीकु थी वञे, पाक थी वञे, उनजो असरु सॼो ख़तमु थो थिए। बसि अलाह ताला क़ुर में 4 महीना ऐं 10 ॾींहं एहतियातनि चयो, 5 ॾींहं मथे। ऐं अंग्रेज़नि साइंसदान जेके उहे छा था चवनि, उन्हनि चयो त न, असांजे जेके जेके तजुर्बा आहिनि इंसाननि जा त उहे 4 महीना ऐं 5 ॾींहं। ठीकु आहे। ॾिसो, ऐं जेके औरत तलाक मिले थी उन्हनि ख़ुदि चयो त इंसान जेकी औरत जेकी आहे जंहिंखे मुड़ुसु तलाक थिए त उहा जल्दी इन आसार में पहिरें मर्द जे मां ख़तमु थी वञे। हिते थोरो असीं ॿुधायूं त इन काफ़िर ग़ैर मुस्लमाननि जेके सर्च कयो औरतुनि ते, जेके उते त उन्हनि वटि इस्लाम ईमान कोन्हे, जा ज़िना हराम कोन्हे, उन्हनि ॾिठो त औरत जेकी आहे जेकी मर्द कंहिंसां सुम्हे थी त उन में मर्द जेको आहे पंहिंजो ज़िना करे थो आहे त उते जेको उन मर्द जो पाणी माई में अंदरि वञे थो त उहो सॼी जान में सॼी औरत जे खून में टिड़ी खी थो वञे। ऐं अलाह ताला ख़ुदि कुदरती हुनजे औरत जे ॿार जी माउ जेकी आहे उन में जीअं न कंप्यूटर नंढो थींदो आहे, ईअं हुन में आहे। उन पाणी मां हू सॼो सर्च करे मर्द जे पाणी खे, ऐं हू ॾिसे थो त हीउ केरु आहे, कीअं आहे, कारो आहे, ॻाढ़ो आहे, उहो सभु शइ हुन में मालूमात, हीउ नंढो आहे, वॾो आहे, ताक़तवर आहे, कमज़ोर आहे, सॼी मालूमात फिट थी वञे ॿार जे मार में। एतिरे क़दुरु उहो जेको कंप्यूटर जेको अंदरि हुन कुदरती आहे कंप्यूटर जहिड़ी शइ, उहा इशारो मोकिले दिमाग़ ॾे त हीउ जेको मुसालो हिन माई सां सुतो आहे, इहा इन जी मुसाले जी ही सिफ़तूं आहिनि। त छो कुदरती जे ॿारु थींदो त उहे ॿार उहो सिफ़त हिन मर्द जो खणंदो। इन सिफ़त में ॿारु जेको पैदा थींदो त छो चेक कनि था त जेको पीउ जो पुटु आहे न त उहो ॾिसंदा त जेके ॿार जूं सिफ़तूं 30 या 40%, किथे 80% बि मर्द जेको जंहिंजी माई आहे, जंहिं मां औलाद थियो आहे, त उहो औलाद बि उनजी जीनात मां, उनजे खून मां, उनजी सिफ़ात मां, उन्हनि जो जीअं दिलेर हूंदो त दिलेर ॼमंदो, डिॼणो हूंदो त डिॼणो ॼमंदो, अछो हूंदो त अछो ॿारु ॼमंदो, कारो हूंदो त ईअं सभु सिफ़त उन्हनि जी थो खणे। इहो जेको हिननि अंग्रेज़नि ग़ैर मुस्लमान हिकिड़ो अमेरिकन वॾो आलिम हो, उन इहो तक़रीबन काफ़ी सालनि खां अॻु में इहो इख्तिशाफ़ कयो त औरत जेकी हिकिड़े मर्द सां सुम्हे थी ऐं उनजो पाणी ते जेको जान में औरत जंहिंमें अंदरि रहम में वञे थो, टिड़ी खिड़ी थो वञे, उन में जरासीम जेके बि मर्द जा आहिनि उहे अंदरि फिट थी था वञनि ऐं उनजी सारी जीनात, जंहिंखे अॼुकल्ह छा था चवनि त हिकिड़ो नालो रखियो अथसि उनजो DNN, इनखे DNN चवंदा आहिनि। जेके हींअर उहो चेक कंदा न त हिन औरत खे भली केतिरो बि टाइम थी वञे, मरी वञे, जहिड़ो हुजे, उन माई जो खून चेक कंदा त उन खून में उन मर्द जो उहो निशानियूं हूंदियूं, उन मर्द जूं जंहिं हुन सां हिन माई सां सुतो हूंदो। त उहे उन्हनि अंग्रेज़नि छा चयो त ॾिसो त हीअ औरत उन माण्हू जी DNN सभु निशानियूं उन मर्द जूं खणे थी। ठीकु आहे। वरी जे ग़ैर मुस्लमान उहे वरी औरत जे ॿिए कंहिं मर्द सां सुम्हे थी, जे ॿिए मर्द सां सुम्हे थी त वरी उनजो पाणी जो औरत जे अंदरि रहम में अचे थो त वरी उहे अंदरि अची था वञनि ॿार जे माउ में, वरी उहो जीनात जेके उहे आहिनि उहे मुंतशिर थी था वञनि रहम में अंदरि। ठीकु आहे। त पोइ उन खां वरी उहो जेको कंप्यूटर कुदरती आहे उहो पाणी खणी उहो चेक कंदो। हीउ त मर्द ॿियो आहे, हीउ इंसान ॿियो आहे जेको हींअर ई माई सां हींअर ई सुतो आहे, जेको हींअर पाणी जेको आयो आहे, हीउ साॻियो न आहे पहिरियों। त पोइ उते हुन कंप्यूटर में अंदरि हिकिड़ी मिस्टेक थी वेंदी त हीउ पहिरियों ॿियो, हीउ ॿियो,
हाणे इहे छा कजे, पोइ कोशिशि कंदो इहो जेको कंप्यूटर आहे 3 महीननि जे अंदरि हिकिड़े इन शइ मां ख़तमु करे, या पहिरें जो पाणी या ॿिए जो, त असां हिकिड़े ते हलूं। ठीकु आहे, त ही अंग्रेज़ छा था चवनि, त ही जेके गैर मुस्लिम उहे चवनि था त इहो पाणी थियो मर्द ॿिए जो, त उहो कंप्यूटर में वॾी मिस्टेक थी अंदरि थी वेंदी, वेंदे ॿार जे मार खां वठी दिमाग़ ताईं। ठीकु आहे, पर वरी जे इन महीननि जे 3 महीननि जे अंदरि सॼो 3 महीननि जे अंदरि थो थिए, सॼी औरत जे खून में इहा सभु शइ पैदा थी वञे, त ऐं त वरी जे टियों थो अचे निमाई सस में को मर्द, त उहो पाणी वरी उन मर्द अचे थो, त उन्हनि ॾिठो त हीउ जेको इंसान औरत जो जेको कंप्यूटर आहे उहो वरी उन जा बि जीनात छिके ऐं मैप करे थो त हीउ साॻियो आहे या ॿियो आहे, जे ॾिसे त ॿियो आहे, त पोइ हुन वटि वॾी मिस्टेक हिकिड़ी पैदा थी वञे, उन औरत खे 2-3 ताईं हिननि जेको चेक कयो आहे त इहे औरतूं त बुरियूं आहिनि काफ़रनि जो, पोइ अलाए ॾींहं में अलाए केतिरा मर्द असांजा महीननि में बुरायूं कंदियूं, हुननि खे अलाह जो ख़ौफ़ कोन्हे, पर हू चए थो हुननि जेको चेक कयो 3 ताईं, त हिन जो औरत जो पोइ अंदरि बीमारियूं पैदा शुरू कनि, छो जो कंप्यूटर जेको आहे अंदरि उहो हैंग थी थो वञे, नथो सम्झी सघे त हिन औरत जो मुड़ुसु कहिड़ो आहे, पहिरियों या ॿियो या टियों। ठीकु आहे, पोइ उहो जेको हुन अंदरि हुनखे सम्झ में न ईंदो, उहो कंप्यूटर इशारो मोकिलींदो दिमाग़ ॾे त हीअ शइ अलाए कहिड़ी आहे, ऐं हीअ असांखे सम्झ में कोन थो अचे। त हिते ॾिसो न, हुननि काफ़िरनि छा चयो त औरत खे इन टाइम में कंप्यूटर जेको आहे हुनजो जेको सेट नथो थिए। छो सेट नथो थिए? कंप्यूटर इशारो थो दिमाग़ ॾे मोकिले त पहिरियों मर्द हिकिड़ो मट हो, ॿियो मट हे, टियों आहे, त हाणे हिन औरत जो मर्द हक़ीक़ी कहिड़ो आहे, जंहिंजे जीनात मां औलाद, छो जो अलाह ताला औरत खे पैदा कयो आहे इन जे करे मर्द जी ख़िदमत ऐं मर्द जे औलाद पैदा करे ऐं इंसानियत वधे, त हाणे उनखे इहो सम्झ में कोन ईंदो। कंप्यूटर पोइ उहो इशारो मोकिलींदो रहम ॾे त पहिरें ॿिए मां जान छॾा, ही 3 जो हिकिड़ो उहो पको कर, त पर उहो बि हेठियों बि पको न थींदो, छो जो हू ॾिसंदा त एन टाइम ते त ही डॉक्टर जेको गैर मुस्लिम उहो चए पियो त हिनखे 3 महीना लॻनि था, 3 महीना, छो जो इंसान जो हर मर्द जो औरत जो 3 महीननि खां पोइ, तव्हां डॉक्टरनि खे ख़बर हूंदी, 3 महीननि खां पोइ जेके खून में कुरायात दम अलहमरा, जान में खून में जेके खून जेको आहे हुन 2 शयुनि मां हिकिड़ा जी त आहिनि ॻाढ़ा, ॿिया अछा, ऐं ॻाढ़ा जेके हूंदा आहिनि 3 महीननि खां पोइ उन्हनि जी उमिरि 3 महीना हूंदी आहे, पोइ मरी वेंदा आहिनि, पोइ नवां वरी अलाह सां पैदा कंदो आहे उन्हनि जॻह ते। 3 महीननि खां पोइ उहे जेके जीत नंढा मरी वेंदा, पोइ नवां जेके पैदा थींदा उन्हनि खे का ख़बर न हूंदी हिन औरत जे जेके रहम में जेके खून में ॿिया हूंदा, त पहिरियां जेके निशानियूं हूंदियूं उहे ख़तमु थी वेंदियूं, वरी ॿिया अलाह सां पैदा कंदो, त उहे चवनि पिया 3 महीना लॻंदा त औरत खे त जो वरी पोइ उहो सेट थिए, खून में जेके जीत पुराणा ख़तमु थी वञनि। त ॾिसो त इन अंग्रेज़ परेशान थिया त इहो जेके औरत 3 माण्हुनि सां इन 3 महीननि जे अंदरि सुम्हे थी, त उन जो उहे पोइ कंप्यूटर ख़राबु थी थो वञे, जेको ॿार जे माउ जेको अंदरि आहे उहो वरी दिमाग़ खे ख़राबु कंदो, पोइ उन औरत खे जे इन अमल ते बुछड़े थी हली, त छा थींदो, उहा औरत आहिस्ते आहिस्ते तेज़ तबियत जी थी वेंदी, मर्दनि वारियूं निशानियूं खणी वेंदी, चेड़ाक थींदी, वेढ़ाक थींदी, ऐं कंहिंखे वरी छा थो थिए, कंहिंखे छा थो थिए, उन्हनि खे वरी औज़ुबिल्लाह कैंसर थी थिए ॿार जे माउ जे अंदरि, छो उन्हनि जो जेको सिस्टम खून जो जेको आहे उहो ख़राबु थी थो वञे, हुनखे इहा सम्झ में नथी अचे त हीउ असीं कहिड़ो सिस्टम हलायूं। त इहो ॾिसो, हुननि चवंदा त औरत खे इहा बीमारी पैदा थी थिए ऐं इहा औरत ठीकु न रहंदी ऐं कमज़ोर रहंदी, ऐं अंदरूनी हुनजी जान में सदाईं नुक़्स हूंदा, 3 महीननि खां पोइ हूअ ठीकु थी वेंदी, वरी जी बुछड़ाई में किरी त वरी हुननि में वरी इहे बीमारियूं इहे पैदा थींदियूं। मक़सदु आहे असीं पंहिंजे मौज़ूअ तां परे न थियूं, त असीं आया आहियूं इद्दत ते, त अलाह ताला असांखे ॾिस अंग्रेज़ खे छॾियो, असीं मुस्लमाननि वटि ॾिस इद्दत केॾी अलाह ताला असांखे अॻु ई ॿुधाए छॾी आहे, त हिन इद्दत औरत जेकी जंहिंखे तलाक मिले थो त 3 महीने वारा अचनि, ठीकु आहे, ऐं जंहिंखे मुड़ुसु मरी थो वञे 4 महीना ऐं 10 ॾींहं, त हुनजो जेको ॿार जी माउ पाक थी वञे सफ़ा पहिरें मर्द मां, पोइ ॿियो मुड़ुसु करे सघे थी या ॿी शादी करे सघे थी, इहो असांखे 1400 साल अॻु में, ठीकु आहे। हाणे उन तलाक में ॿियूं बि इद्दत आहिनि, ॿियूं कहिड़ियूं आहिनि, ऐं जीअं चयोसीं औरत जेकी मुड़ुसु मरी थो वञे उहो दुख में उनजो ॿार जी माउ जेकी आहे उहे उन मर्द ते ॾुख ते उनखे टाइम थो लॻे
घणो जो पहिरें मुड़ुस जो आसार ख़तमु थियनि, तंहिंजे करे अलाह ताला उन टाइम वधीक ॾिनो। ऐं ॿियो नमूनो जेको इद्दत इंसान औरत जी इद्दत आहे, जेकी माई पोढ़ी आहे या नंढी आहे, नंढी आहे जेके अञा नौजवान आहे, उनखे चइजे 3 महीना उनजे लाइ पाकाई जी, जेको जवान आहे यानी उनजी उहा खोड़ आहे। ऐं जेकी पोढ़ी आहे, जेके महीने वारो अचे ई कोन थो उन मुड़ुसु, यानी उहो इस्न मिनल महीद या इस्न, उनखे जीअं असीं चयूं त 4 महीना ऐं 10 ॾींहं, उनजे लाइ इहा इद्दत थी वई। बाक़ी वञी पोइ चओ त जंहिंखे मुड़ुसु यानी तलाक ॾिए थो या मुड़ुसु मरी थो वञे ऐं उनखे पेट आहे, हाणे उनजी इद्दत केतिरी थींदी? उन जंहिंखे पेट आहे त उनजी इद्दत शुरू थींदी जेॾी महिल उनखे तलाक मिली, मिसाल त इन जी इद्दत ख़तमु थींदी ॿार ॼणण सां। जंहिं ॾींहुं ॿार ॼणींदी उनजी पाक रहम थींदो, छो जो उन में अंदरि ॿियो कुझु न आहे ॿार जे माउ में, त इहो जेको ॿार जो ॼणींदी त उनजी इद्दत हिते पूरी थी। हिन में उलमा चवंदा त अलाह ताला एहतराम रखियो त जंहिंजो औरत जो मुड़ुसु मरी थो वञे या तलाक ॾिए थो त हू जल्दी शादी न करे, त जेके हुन माइट मिट हूंदा, ॿिया सोट मारोट हूंदा, उहे इहे जन जल्दी शादी करे त पहिरियां त हुनजे लाइ हुनजो ॿार जी मां अंदरि पाक पहिरें मां न थींदी, ॿियो हुननि जो बि दिलि में ॾुख थींदो त असांजो बसि इंतज़ारु होसि त मुड़ुसु मरे त मां ॿी शादी कयां, या तलाक वठी जल्दी शादी कई। इन में हिकिड़ी तराबुत उसरी, हिकिड़ी रहमी जेकी आहे उहा पूरी हुअणु खपे। तंहिंजे करे हुन अलाह ताला इहो बि इन में यानी इन में हिकिड़ो अहकाम पंहिंजा पूरा कया अलाह ताला। ऐं औरत ॾिसो न, जंहिंखे यानी इद्दत करणी थी पए त उनखे अलाह साईं हुकुम कयो त घर मां न निकिरे, मजबूरी खां का निकिरी सघे थी, पर सिंगार बि न करे ऐं कंहिं शादियुनि ते भदनि ते बि नथी वञी सघे। इन जे करे सिर्फ़ु त मुड़ुस मां मुड़ुसु हाणे मरी वियो आहे या मुड़ुसु तलाक ॾींदुसि, उनजी पंहिंजी इद्दत पूरी करे पोइ उनजी मर्ज़ी। इन में जेकी औरत खे महीने वारो नथो अचे त अलाह साईं क़ुर में ज़िक्र कयो त उनजो उहा 3 महीना वेहे, छो जो हाणे हुन पहिरियां जेके असीं चयोसीं त नौजवान हुई त उनखे 3 हैज़ अचनि औरत वारा, जेके महीने वारा ईंदा आहिनि, त पोइ उनजो रहम पाक थी वेंदो। ऐं जेकी पोढ़ी आहे, जंहिंजो हैज़ ख़तमु थी वियो, उमिरि जी वॾी आहे, उहो उनखे हैज़ कोन्हे, हाणे इद्दत उनजी कीअं थिए, जंहिंखे मिसल उनखे जंहिंखे तलाक थी मिले, जीअं चयोसीं त मुड़ुसु जंहिंजो मरी थो वञे 4 महीना 10 ॾींहं, पर जंहिंखे तलाक थी मिले पोढ़ी आहे यानी महीने वारो नथो, उहा छा करे? फ़इद्दतुहुन्न सलासतु अशहुर। अलाह ताला ॾिसो केॾो दक़ीक़ आहे, हर ज़िंदगी इंसान जी, असांजी नंढे वॾे औरतुनि जी सभ जी तफ़सील असांखे ॿुधाए छॾी त जेकी पोढ़ी आहे महीने वारो नथो अचे, उनजी इद्दत छा आहे? बिल्कुलु 3 महीना, छो जो हुनखे महीने वारो कोन थो अचे, पर 3 महीननि खां पोइ उहा वरी ॿी शादी करे सघे थी, जीअं हू चाहे थी। ऐं ॾिसो न, जंहिंखे पेट आहे, ॿार ॼणंदी, अलाह साईं क़ुर जो उलातिल अहमाल अजलहुन्न अन यदअन हमलहुन, हुनजे बारे में छा चयो अलाह ताला? बसि ॿार ॼणे हुनजो रहम पाक थी थो वञे पहिरें मर्द मां बिल्कुलु। ऐं इनखे न 3 महीना चई, न 4 महीना चई, न 3 हैद, न, हर कंहिं औरत जी उमिरि जे लिहाज़ सां ऐं उनजो यानी हिकिड़ो मौक़िफ़ आहे, नई आहे, नौजवान आहे, पोढ़ी आहे, या कीअं मिले अथसि, हाणे ॿार ॼणे त बसि उहो ॿार खां पोइ मुड़ुसु ॿिए खे शादी करण जी लाइक़ु आहे। तंहिंजे करे ॾिसो न केॾे दक़ीक़त अलाह ताला क़ुर में इन्हनि शयुनि जो। अजीब ॻाल्हि आहे त जेके सर्च उलमा चवनि पिया त जेके औरत जंहिंजो पेट में ॿार आहे, ॿार ॼणे थी, त उनजी इद्दत उन ॾींहुं ख़तमु थी वञे, उन ॾींहुं इद्दत ख़तमु थी वञे। त चवनि पिया त थी सघे जे पेट सां जॾहिं आहे, त पेट सां जेॾी महिल आहे त उन सां मर्द सुम्ही सघंदो, त उहो छो भला हिन जी इद्दत ख़तमु थी थिए ॿार ॼणण सां? त हिननि ॾिठो त जेके ग़ैर मुस्लमान उन्हनि चयो त हिननि खे त औरत जेॾी महिल ॿार रहम में अंदरि ॿार थिए थो, त उहो रहम बंदि थी थो वञे हिन ॿार जे मथां, उहो ॿार जे मथां उहो बंदि थी थो वञे। ऐं भली मर्द उन सां यानी और पंहिंजे मुड़ुस जेतिरो भला हुन सां सुम्हंदो न, त उहो पाणी उनजो उन रहम में ॿार जे मां में अंदरि नथो वञी सघे, यानी अंदरि जीअं न पोइ का अचे बंदि थी वेंदी आहे बिल्कुलु, त उन में असरु उनजो न ईंदो अंदरि। तंहिंजे करे ॿार ॼमण सां हुनजो जेको ॿार जी माउ पाक थी थिए, ऐं जे तलाक मिलियल अथसि त ॿिए बसि रुगो 40 ॾींहं तरसी बसि ठीकु थिए त ॿी शादी करे सघे थो, जो हुनजो पहिरें मुर्द सां बिल्कुलु तालुक जेको ख़तमु थी वियो, ऐं इहो उहा शादी करे सघे थी। त
अजीब ॻाल्हि आहे त ॾिसो न केॾो दक़ीक़ आहे जंहिं पैदा कयो आहे उहो ई ॿुधाए थो इहे शयूं, जे त इंसान खे कहिड़ी ख़बर इन शइ जी। हींअर 1400 सालनि खां पोइ इहो एतिरो इल्मु अॻिते थी वियो आहे त उहे हींअर हाणे आहिस्ते आहिस्ते इहे ॿुधाइनि बि था त इहे ही शयूं आहिनि। अजीब ॻाल्हि आहे त इहा जंहिं माण्हू आहे जेको अंग्रेज़ अमेरिका जो जेको वॾो आलिम हो 60-70 साल जो, उन इहे मौज़ूअ ते सर्च कयो। इन जॾहिं सर्च कयो त इहो इंसान जे औरत जे खून में 3 महीना ताईं इहो जेको मर्द जो पाणी जेको आहे उन जो निशानियूं सभु हुन जे औरत जे खून में आहिनि। उन्हनि ई पहिरियों उन्हनि चयो त जे मर्द कहिड़ो बि औरत सां इहो पाइनि था प्लास्टिक जो फूकणो वाला छा पोइ औरत सां पुछड़ाई करे थो या हू पंहिंजे ज़ालुनि सां पाइनि था त पोइ ॾिसूं त इन औरत में इन जूं निशानियूं अंदरि वञनि थियूं या न। त हुननि इहे गैर मुस्लमान उन्हनि खे त पुछड़ाई उन्हनि वटि पुछड़ाई कोन था ॾिसनि औरतुनि सां 2-3 मर्दनि सां हुननि इहो सुम्हारियो उन मर्द खे हिननि फूकड़े सां जीअं हुनजे पाणी मर्द जो ॿार जे माउ में अंदरि न वञे। त पोइ वरी हुनजे खून खे चेक कनि औरत खे ॾिठुनि त इहो सिर्फ़ु पाणी जे ज़रिए कोन थो वञे, इहो जेको चमड़ी आहे इंसान जी उहा जेकी चमड़ी सां मिले थी उहो बि उहे निशानियूं हुनजे औरत में अंदरि वञी थियूं वञनि, औरत जे अंदरि जान में वञी थियूं वञनि। खणी हू पाणी खे बिल्कुलु बंदि था कनि त बि हुनजे इंसान जेके औरत आहे जेके मर्द सां सुम्हे थी त मुड़ुस आहे या ॿिया आहिनि त उहे बि उन मर्द जूं ॿिए जूं निशानियूं अंदरि खणी थी वञे ऐं अंदरि हुन जान मां चमड़ी मां हुन सां मिली थो वञे। ज़रूरी जान सां मिलंदी त पोइ इहे कमु थिए थो, इहे पोइ बुछड़ायूं कनि थियूं। पोइ खणी हुनजो पाणी नथो वञे त बि चेक कयो खून त हुननि चयो त हिन जो खून में ॾाढी ख़राबी आहे छो जो 2-3 मर्दनि सां सुती आहे ऐं पाणी बिल्कुलु न आहे। त हुननि खे इन अंग्रेज़ जेको वॾो आलिम हिननि जो उहो परेशान ॾाढो थियो त हीअ जेतिरी शयूं त पोइ इस्लाम में त हीअ शइ हिननि जी झल आहे छो जो हू पढ़ंदो हो मुस्लमाननि जे किताब त हुन खे पंहिंजी परेशानी थी त हाणे मूंखे शादी थियल मुंहिंजा 3 ॿार आहिनि, 3 छोकिरा हुअसि। पहिरियों उन्हनि छा कयो त मां इन्हनि खे पंहिंजी घरवारी खे बि घुराई पंहिंजी खे ओड़ा हाण सफ़ा ऐं पुटनि खे बि घुराई उन्हनि जो खून सभिनि जो चेक करण जे लाइ उन्हनि खां वरितई त मां ॾिसां बसि कंहिं कम जे लाइ। पोइ हुनजो चेक कई औरत जो खून त ॾिठई त मुंहिंजूं निशानियूं आहिनि औरत में ऐं ॿियूं बि निशानियूं आहिनि ॿियनि मर्दनि जूं बि। ॾिस केॾी हुननि जी यानी सर्च आहिनि गैर मुस्लिम पर केॾो सोचनि था साइंसदान आहिनि इहे। वरी पंहिंजे पुटनि जो चेक कई 3 जो खून त हुन ॾिठई त 2 पुट जेके हिकिड़े जी 25 या 30 साल उमिरि हुई उहे 2 पुट हिन पोड़े जा कोन निकिता ख़ैर सां ऐं हिकिड़ो पुटु हिन जो हो। जेॾी महिल औरत जो खून चेक कई पंहिंजो ऐं औलाद जो एतिरी उमिरि खां पोइ हिन ख़बर पई त मुंहिंजी औरत बुछड़ी ॿिए कंहिंसां सुम्हंदी उन्हनि मां ई 2 पुट उन मां आहिनि मुंहिंजा पुट न आहिनि, हिकिड़ो पुटु जेको हिन जो हिन मां आहे। ऐं पोइ उन अंग्रेज़ जेको आहे अलाह सां तौबो क़बूल करे हुन कलमो पढ़ियो चई त मां एतिरी उमिरि सर्च कयो एॾो आलिम आहे त मूंखे इहा अॻ में अखियूं मुंहिंजूं न खुलियल हुयूं त इस्लाम में क़ुर में अलाह साईं छो थो औरत खे इहे चए त 3 महीननि खां पोइ 3 हैदनि खां पोइ शादी करे ऐं जेको औरत जेके मरी थो वञे 4 महीना 10 ॾींहं बिल्कुलु जीअं असां चेक कयूं था त ॾिसूं था त हींअर बि केर बि खून चेक करणु वेंदो पंहिंजो शुगर चेक करणु वेंदो या छा चवंदुसि 3 महीननि खां पोइ चेक करा छो जो खून में जेके जीत आहिनि ॻाढ़ा जेके हर तुंहिंजी जान जी बीमारी ॿुधाइनि था 3 महीननि खां पोइ मरी था वञनि। 3 महीननि खां पोइ उहे वरी नवां पैदा था थियनि कुदरती त उन में सभु शइ ज़ाहिर थी थिए। मक़सदु आहे त ॾिसो त अलाह ताला असांखे केॾो क़ुर में लिखी ॾिनो आहे जेकी नौजवान छोकिरियूं उन तलाक थिए त छा करे, जेकी पोड़ी आहे त उन तलाक में छा करे, जंहिंखे मुड़ुसु हथु नथो लाहे अञा रुॻो निकाह पियल आहे या मङणो थियल आहे हथु नथो लाहे त उनखे छा करिणो आहे सभु तफ़सील अलाह ताला क़ुर में लिखी छॾी आहे। त जे हथु लाथो अथई त छा आहे करिणो, जेके हथु नाहे लाथो उन औरत खे उनजे छा करे, उनजो छा हुकुम आहे ऐं जेके जंहिंजा मुड़ुसु मरी था वञनि उन्हनि जो छा हुकुम आहे। ऐं इहे शयूं 1400 साल असां नबी करीम खे कहिड़ी ख़बर हुई जे ही क़ुर मौजज़ो न आहे अलाह जे तरफ़ां त कहिड़ी नबी करीम खे असांजी कहिड़ी इहे शइ जूं जान में अंदरि इन शइ जी ख़बर हूंदी। ॾिसो काफ़िर अंग्रेज़ कलमो बि था पढ़नि असांजा मुस्लमान क़ुर पढ़नि ई कोन था, क़ुर खोलनि ई कोन था। पोइ चवंदा असांजी दिलि पकियूं थी वियूं आहिनि, दिलि कीअं न पकी थींदियूं जेॾी महिल तूं अलाह खां परे आहीं असां क़ुर खां परे हूं पढ़ूं कोन था सम्झूं कोन था। जंहिं शइ अलाह सां असांजे लाइ किताब मोकिलियो अथव त पढ़ो हिन ते हलो असां उहो खोलियूं कोन था कपिड़े में वेड़ी नंढड़े पींघे में मथे टंगे छॾियो अथव बसि लोॾियो हिनखे। हाणे इनजे करे क़ुर आयो आहे। क़ुर असीं जेतिरो बि असीं पढ़ूं
असीं सॼी ज़िंदगी गुज़री वेंदी, असीं हुनजो 10% बि असीं 100 मां कोन सम्झी सघंदासीं। एॾो ई समुंड आहे, ही मौजज़ो आहे अलाह जे तरफ़ां। इंसान कोशिशि करे त ई क़ुर खे सम्झे, त ई पंहिंजी ज़िंदगी इन शइ में गुज़ारे, त इंसान सम्झे ऐं पंहिंजी ज़िंदगी फालतू शइ में न गुज़ारे। भाउ इहो मौज़ू तमामु वॾो आहे, असीं मुख़्तसर दोस्तनि जे करे बसि मुख़्तसर करे ॿुधायो। त असीं जीअं जो असांजी आयत ते हिकिड़ी किसो ॿुधायूं त ॾिसो अलाह जा बाना अॻियां कीअं हूंदा, बुज़ुर्ग हूंदा। त हिकिड़ो किसो आहे त मुआविया जे टाइम में बारिश कान थी वसे। मुआविया बिन अबी सुफियान दौल उमविया शाम में, त उन हिकिड़े अलाह वारे अबू मुस्लिम उन खे चयो त उथी त माण्हुनि खे चयो त अचे निमाज़ पढ़ूं त बारिश पए। पोइ हुन जल्दी माण्हुनि खे कढियो ॿाहिरि, निमाज़ पढ़नि। ऐं अबू मुस्लिम छा कयो, पंहिंजे मथे तां जेकी चादर आहे सिज पटको उहो लाहे ऐं अलाह ॾे सॾु कई, चई त अलाह ताला मूंखे ख़ाली हथे न मोटाजां, त मूंखे अॻियां कयो आहे त ऐं मूं में ख़ैरु सम्झी ऐं मूंखे अॻियां कयो अथनि, त अलाह ताला ही जेको मूं पटको लाथो आहे, मथो जेको उघाड़ो कयो अथमि तुंहिंजे अॻियां, या अलाह हिन खे ख़ाली अबू मुस्लिम खे न मोटाजां। त उहो सभु रावी जेके रिवायत कनि था किताब ज़ुहद अहमद बिन हंबल में, त जीअं इहो न चयो त बारिश शुरू थी वई, त उन रोई ॾिनो अबू मुस्लिम। इहो ख़मीस जे ॾींहुं हो, त माण्हुनि सभई ॾिठो त यानी अबू मुस्लिम ॾे त अलाह वारो आहे, बुज़ुर्ग आहे, हिन ॾिस दुआ घुरे त मींहुं वसियो। पोइ जेॾीमहिल ई घर वियो, ॿिए ॾींहुं टे ॾींहुं माण्हू अचनिसि पिया, बुज़ुर्ग साईं दुआ घुर असांजे लाइ साईं, त हिनखे इहो ॾाढो ॾुखी शइ लॻी, छो जो अलाह जा बुज़ुर्ग न चाहींदा त असांजी शोहरत थिए। त पोइ हुन इहो ख़मीस जे ॾींहुं छंछरु आचर गुज़रियो, हुन दुआ घुरी मस्जिद में, या अलाह मूंखे मुआविया उघाड़ो कयो माण्हुनि जे अॻियां, हाणे माण्हू मूंखे अलाए छा था सम्झनि। अलाह ताला जे इहा मूंखे तुंहिंजी मुंहिंजे जेके विच में इबादत, मूंखे जेको मुंहिंजो तोड़ जेको बि क़दुरु जे आहे, अलाह ताला मूंखे हिन दुनिया मां बसि पंहिंजो कर। मां वधीक नथो रहणु चाहियां त माण्हू मूंखे वॾो करे ॾिसनि या वली करे ॾिसनि, मूंखे इहा शइ नथी वणे। मूंखे इहो वणंदो त मां अलाह जी इबादत कयां लिक छप में। त इहा दुआ हुन घुरी। पोइ उन्हनि जे घर वारनि ॿुधी हिन दुआ घुरी, त जुमो जेको ॿियो आयो त उहो अबू मुस्लिम बिना बीमारी बिना का शइ वियो, अलाह ॾे मरी वियो, त गुज़ारे वियो। ख़मीस खां जुमे ते रुॻो ज़िंदा हो, छो जो माण्हू आयसि पिया त असांजे लाइ साईं तूं अलाह वारो आहीं, अलाह साईं तूं भलो आहीं, तूं दुआ घुर। हुन चयो त हाणे मुंहिंजी शोहरत थी वई। ऐं इहो मुआविया मूंखे इन शइ ते यानी ज़ाहिर कयो, तंहिंजे करे अलाह खां घुरियईं त अलाह साईं मूंखे हाणे पंहिंजो कर। त ॾिसो त केॾा अलाह जा बुज़ुर्ग, अलाह जा वली छा शइ हूंदा। ऐं असीं हींअर छा था कयूं, छल न को भलो अमल कयूं, सॼी दुनिया खे ॾेखारियूं था, सेल्फूं था कढायूं, यार असीं तवाब था कयूं, यार ॾिसो असीं हर में निमाज़ था घुरूं, यार ॾिसो असीं केॾा भला ऐं इहो असां जेके अमल कयूं था, ऐं जेके सलफ़ सालिह असांजा जेके अॻियां बुज़ुर्ग अलाह जा वली हूंदा, उन्हनि जा अमल ॾिसो केॾा लिक छप में हूंदा। तंहिंजे करे अलाह साईं हुननि खे दर्जो वॾो ॾेई छॾियो। ऐं असां जेतिरो बि कयूं था, त असांखे अलाह साईं उहो दर्जो नथो पहुचाए सघे, छो जो असांजे हुननि जे विच में वॾो फ़ासिलो आहे। जेसिताईं असीं वञी शइ सम्झूं, अलाह खे प्यारी इबादत प्यारो शइ लिक वारी हूंदी आहे। वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।